में बदउनवानी संगीन चैलेंज बनेला है जेका मुआशी सरगर्मियुनि ऐं खातेवार कारकर्दगी खे मुतासिर करे रही है। IMF कर्ज प्रोग्राम की शर्त तौर पाकिस्तान लाइ गवर्नेंस एंड करप्शन डायग्नोस्टिक असेसमेंट रिपोर्ट जारी करे छड़ी। रिपोर्ट मूजिब बदउनवानी सबब कानूनी निज़ाम ते अवाम जो एतमाद भी सख्त मुतासिर थींदो आहे। करप्शन सरकारी कंपनियुनि खे खसारे ॾांहुं धिके थी टैक्स ऐं कस्टम एहलकार पंहिंजी सलाहियत तहत कारकर्दगी नाहिन ॾेखारे सघंदा, जंहिंसां निज़ामी कमज़ोर थिए थो। निज़ाम खे सुधारा शफ़ाफ़ियत खे थी ॾियण ऐं असराइती हुक्मरानी पाकिस्तान जी मुआशी बहितरी लाइ अणटर आहे। KP में सिक्योरिटी फोर्सेज जूं कार्रवाइयों 23 भारतीय हिमायती ख़ारजी मारिजी विया। ISPR मूजिब कुरम ज़िले में गुजे इतला ते टारगेटेड ऑपरेशन कयो वियो। फायरिंग जी रेवट में 12 ख़ारजी मारिजी विया। साॻे इलाइक़े में ख़ारजी जे हिक ॿिए गिरोह ख़िलाफ़ ऑपरेशन में 11 दहशतगर्द जानूं भेड़ा मारिजी वियल। ख़ारजी भारतीय सरपरस्ती में दहशतगर्दी जी रिथाबंदी ऐं कार्रवाइयुनि में मुलविस हुआ। इलाइक़े में वधीक दहशतगर्दनि जी ॻोल्हा लाइ सैनिटाइज़ेशन जारी। अज़्म इस्तेकाम तहत दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी रहंदो। सदर वजीर आजम ऐं वफाकी गैर वजीर तरफा KP में भारतीय हिमायती ख़ारजियुनि खिलाफ़ कामयाब ऑपरेशन ते फोर्सिस के भेटा पेश। सदर आज़मी ज़रदारी जी चोड़ाई पाक फौज ऐं कानून लागू कंदड़ इदारा अज़्म सां मुल्क जो दिफ़ा करे रहिया आहिनि। पाकिस्तानी सरज़मीन तां पड़ी हिमायती दहशतगर्दी खे क़ौमी इत्तफ़ाक़ी राय सां मुकमल ख़त्म कयो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां 23 ख़ारजियुनि खे जहनुम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सिस जी ऑफिसरनि ऐं अहलकारनि जी पेशेवरानी सलाहियत जी वाखाण। संदसि चोड़ाई मुल्क में दहशतगर्दी के मुकम्मल खात्मे ताईं सुख जो साह न खणंदासीं। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे पाक धरती तां फितनल हिंदुस्तान जो मुकम्मल सफ़ायो कयो पियो वञे। दहशतगर्दनि जी सरपरस्ती में महफूज पनाहगाहों अफ़गान तालिबान रिजीम अफ़गानिस्तान के आलमी अकेलाई में धिके छॾियो। दुनिया के अक्सर मुल्कनि पारां बुनियादी इंसानी हक़नि जे गासिब अफ़गान तालिबान ते मुकम्मल बेएतमादी जो इज़हार। आलमी बिरादरी अफ़गान तालिबान हुकूमत के आलमी फोरमन ते दावत ॾियण ऐं लाॻापा क़ाइम करण खां पासो करण लगी। अफ़गान मैगज़ीन टुलुई न्यूज़ मूजिब अफ़गानिस्तान के मास्को में शंघाई सहकारी तंज़ीम के सरबराही इजलास में ॿीहर दावत न ॾिनी वई। SCO जी सरबराही इजलास में को भी अफ़गान नुमाइंदो मौजूद न हो। मुआशी माहिर अब्दुल ज़हूर मुदब्बिर जी चवण है अफ़गानिस्तान के ट्रांजिट कॉरिडोर की अहमियत के बावजूद इंतिहा पसंद पॉलिसी के करे इजलास में शरीक न कयो वियो। जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान जो इजलास 2 दिसंबर ते तलब। जुडिशल कमीशन जो इजलास चीफ जस्टिस यहया आफरीदी की सदारत में थींदो। जुडिशल कमीशन जा 1 ॾींहं 3 इजलास थींदा। एजेंडा जारी। सुप्रीम कोर्ट में मुस्तकिल जजनि जी मुक़ररी बाबति मंजूरी ॾिनी वेंदी। सिंध ऐं बलोचिस्तान हाई कोर्ट जी चीफ जस्टिस लाइ नालनि जी भी मंजूरी ॾिनी वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जा ॿारनि जे आलमी ॾिहाड़े ते ख़ासि पैगाम। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे ॿारनि जे हक़नि जो तहफ़ुज़ रुॻो क़ानूनी ज़िम्मेवारी न पर इख़लाक़ी फ़र्ज़ पिणु आहे। पाकिस्तान ॿारनि जे हक़नि बाबति गॾियल क़ौमनि जे कन्वेंशन जो पाबंद मुल्क आहे। ॿारनि जी आवाज़ खे उजागर करण लाइ मुंहिंजो ॾींहुं मुंहिंजा हक़ आलमी मौज़ू आहे। ॿारनि जे इस्तेसाल खे रोकणु रियासत ऐं समाज जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। ॿारनि जे हक़नि जो तहफ़ुज़ सिर्फ़ शऊर ऐं ॿधी सां ई मुमकिन आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे पाकिस्तान ॿारनि जी भलाई तालीम ऐं तरबियत जी अहमियत खे उजागर करण लाइ दुनिया सां गॾिजी कमु करे रहियो आहे।
कंहिं बि मुल्क जो मुस्तक़बिल उन जे ॿारनि सां गॾियल आहे। तंहिं करे आलमी सतह ते ॿारनि जी ख़ुशहाली ऐं भलाई लाइ गॾियल सहकार ज़रूरी आहे। वालिदैन, उस्ताद ऐं समाज ॿारनि जे हक़नि जे तहफ़ुज़ ऐं उन्हनि खे बहितर तालीम फ़राहम करण में पंहिंजो किरदारु अदा कनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना इजलास अॼु थींदो। 59 नुकाती एजेंडा जारी। एजेंडा में सनअत, ज़राअत, रिहाइशी ऐं कमर्शियल ज़मीनुनि लाइ 9 शर्तनि ते मंज़ूरी शामिल। सिंध काबीना सब कमिटड जे नए सिर जोड़जक जी मंज़ूरी ॾिनी। नओं स्पेशल एंटी करप्शन कोर्ट क़ाइमु करणु, कोरंगी में नई तामीर थियल जुडिशियल कॉम्प्लेक्स जे इस्तेमाल जी मंज़ूरी एजेंडा जो हिसो। पाकिस्तान जे शुगर सेक्टर जे डीरेगुलेशन जी क़तई तजवीज़ूं, कमनि जी पीड़ाई जी शुरूआत जी मंज़ूरी पिणु वरिती वेंदी। खंड जी तरामत ते इंफ्रास्ट्रक्चर फीस मां छूट जी एजेंडा शामिल। प्रियालो भरिसां कचे वारे इलाइक़े में संगावती तकरार तां 4 ॼणा क़तल, 5 ज़ख़्मी। उलरा ऐं जतोई बिरादरी जी ॿिनि धुनि में हलंदड़ संगावती तकरार ॿीहर भड़की उथियो। सिंधु दरिया वटि फायरिंग जी ॾे में उलरा बिरादरी जा माजिद उलरो, कुलन उलरो ऐं धणी बख़्श उलरो जतोई धुर जो आज़म जतोई मारिजी वियो। वाटाड़ू समेत 5 ॼणा ज़ख़्मी। छेड़े बि धुरियुनि में छिकताड़ तेज़ थी वई। कखड़ वेझो शादी की तकरीब दौरान खुशी में फायरिंग, औरत मारिजी वई। नीगरी ज़ख़्मी। ॻोठ बेलो पतड़ में खोट अलीगुल भुट्टो की शादी में मेहंदी दौरान खुशी में फायरिंग, गोली लॻण सबबि खोट की चाची हसीना भुट्टो मारिजी वई। 12 वरे की मुस्कान भुट्टो ज़ख़्मी। वाक़े बैदि शादी जो ख़ुशू मातम में तब्दील। धुरियुनि पाण में अज़ीज़ हुअण करे वाक़े खे इत्तफ़ाक़ी क़रार ॾेई छॾियो। मुरीद शाख मां अगवा थियल खोजी कुतनि जी टीम जा 4 ॼणा हफ़्तो गुज़रण बावजूद बाज़ियाब न थिया। वारिस परेशान। ॾोहारियुनि वायरल थियल वीडियो में मुखबी अदनान, अब्दुल ख़ालिक, रफ़ीक ऐं जमील जी आज़ादी एवज़ 4 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो। मुखबिन जे वारसनि मूजिबि 6 ॼणनि खे चोरी ॿुधाइण जे बहाने मुरीद शाख घुराए अगवा कयो वियो आहे। खेनि बिना देर बाज़ियाब करायो वञे। हैदराबाद के इलाके नूरानी बस्ती में छेड़े दौरान मारिजी वियल 2 ॼणनि जो 10 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। फरियादी सिराज कुरैशी जे चोणाए त भाउ मुज़मिल जवाबदार इमरान ऐं ॿियनि ख़िलाफ़ तहफ़ुज़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई हुई त हू मछिड़जी पिया। मुज़मिल ऐं संदसि दोस्तनि मक़तूल ज़ुबैर ऐं आसिफ घोरी खे लाॻीतो धमकियूं ॾिनियूं वयूं। गुज़िरियल ॾींहुं हमलो करे भाउ ऐं संदसि दोस्त खे क़तल कयो वियो। पाक भारत जंग 350 सैकड़ों टैरिफ की धमकी ॾेई रोकराई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर पाक भारत जंग रोकण जो क्रेडिट खणी वरितो। संदसि चवण पाकिस्तान ऐं भारत एटमी जंग जे वेझो हा। मूं चयो त जंग न रोकींदो त टैरिफ लॻाईंदुसि ऐं अमरीका सां वापार न करे सघंदो। मुंहिंजे पैगाम खां पोइ पाक भारत जंग बंदि थी। ट्रंप न्यूयॉर्क के मेयर ज़ोहरान ममदानी से मुलाकात की तस्दीक करे छड़ी। परॾी ख़बरूं इदारे मूजिब अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप बयान में चयो आहे त न्यूयॉर्क के नए मेयर ज़ोहरान ममदानी मुलाकात की दरख़्वास्त कई आहे। असां इत्तफ़ाक़ कयो आहे त मुलाकात सुभाणे ओवल ऑफिस में थींदी।
ॿिए मुल्की T20 सीरीज़ में श्रीलंका ऐं ज़िम्बाब्वे अॼु रावलपिंडी जे मैदान में आम्हूं साम्हूं थींदा। इवेंट जी शुरूआती दंगल में ज़िम्बाब्वे जी टीम खे मेज़बान पाकिस्तान शिकस्त ॾिनी हुई। निसार मैं तेरी गलियों पे है वतन, जी जी निसार मैं तेरी गलियों पे है वतन के जहाँ चली है रस्म के कोई न सर उठा के चले। वाह 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 चली है रस्म कि कोई न सर उठा के चले। कोई चाहने वाला तवाफ को निकले, जी नजर चुरा के चले, जिसमें जान बचा के चले। वाह वाह ऐं तरक्की पसंद शाइर दानिश्वर ऐं लेखक फैज़ अहमद फैज़ खे विछड़े 21 वरहे विहामी विया। फैज़ अहमद फैज़ नंढी खंड जो वाहिद शाइर आहे जंहिंखे रूस तरफ़ां लेनिन अमन एवार्ड सां नवाज़ियो वियो हो। फैज़ अहमद फैज़ पंहिंजी शाइरी में मोहब्बत, इनकलाब ऐं इंसानी हक़नि जे पैगाम खे आम कयो। संदसि इनकलाबी सोच अॼु बि ज़िंदा आहे। फैज़ अहमद फैज़ खे निशान इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो हो।